आलमी बैंक बिजली ऐं गैस जे अघनि में इज़ाफ़े ऐं पेंशन सुधार जो मुतालबो करे छॾियो। आलमी बैंक जो चवणु आहे त पेंशन सुधारनि जो मनसूबो तयारु ऐं लागू करण लाइ क़दम खंया वञनि। बिजली ऐं गैस जे शोबनि में वधंदड़ गर्दिशी कर्ज़नि खे महदूद करण जी ज़रूरत आहे। ग़रीबनि खे सोशल प्रोटेक्शन वधाए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जे 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 68,000 जी हद पार करे वई। नई चूंडियल हुकूमत खां पोइ सीड़पकारनि जो एतमाद बहाल। स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास। पाकिस्तान में चीनी इंजीनियरनि जी सिक्योरिटी समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन ऐं मुल्क के पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45वीं वरसी मल्हाई पे वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं गड़ी ख़ुदा बख़्श में तक़रीब संदसि मज़ार साम्हूं क़ुरान ख़्वानी इज्तिमाई दुआ। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई वई। शहीद भुट्टो पंहिंजी मुल्क ऐं अवाम सां मोहबत कई। ही मुल्क सभिनी लाइ मुक़दस आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान शहीद भुट्टो जे दौर जी मंज़िलूं मारींदो। आसिफ ज़रदारी 45 सालनि खां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे क़त्ल जो एतिराफ़ अवाम जी दिलि ऐं तारीख़ जे फ़ैसिले जी तर्जुमानी आहे। सुप्रीम कोर्ट जे ऑब्ज़र्वेशन बेनज़ीर भुट्टो जे मौक़िफ़ जी अदालती मंज़ूरी बराबरि आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के बेटा पेश। संदसि चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे हिकु गैर शफ़ाफ़ अदालती कार्रवाई ज़रिए फाही जी सज़ा ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट 44 सालनि खां पोइ पंहिंजी तारीख़ी ग़लती जो अज़ालो कयो आहे। जैकबाबाद में संगावरी तकरार तां सोटन में झेड़ो, औरत क़त्ल, संदसि मुड़ुस ज़ख़्मी। जवाबदार दीदार खोसे गोलियूं हणी आबदा खे क़त्ल ऐं संदसि मुड़ुस बरकत खे ज़ख़्मी करे छॾियो। कश्मीर ज़िले में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक ॿ अगवा हथियार बंदनि हथां महबूब अली सरकी ऐं लाड़काणे वासी अगवा। लाड़काणे वासी मीर बिरोई जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। अगवाड़नि जो चवणु आहे त हथियारबंद गाॾी जे फायरिंग करे ज़मीर बिरोई खे अगवा करे विया। मुखबी खे जल्द बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। मीरपुर ख़ास में नींगर सां बदतली ऐं तशदुद केस जो जवाबदार हैदराबाद अस्पताल में फ़ौत। कारो पत्थर पीअंदड़ दोते कोरी इलाज दौरान दम ॾिनो। ऐं मलीर में ख़ानगी फैक्ट्री इंतज़ामिया ख़िलाफ़ पोरियतनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पोरियतनि जो चवणु आहे त ख़ानगी फैक्ट्री इंतज़ामिया बोनस समेत कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न ॾेई आहे।